हिसाब सां आहे ऐं हिनखे असां सिंपली ॿुधायूं त हिजरी जे हिसाब सां हिन जा अंग अखर तमामु आसान आहिनि। ठीकु आहे, हाणे कीअं 1102 हिजरी अगरि जे अची वञे त शाह साहब जिन कॾहिं पैदा थिया त छा ॿुधाईंदासीं कहिड़ी हिजरीअ में थिया आहिनि। जी वरी ॿुधाइजो। 1102 ठीकु आहे, हाणे हिन में प्लस कयो तव्हां 63 साल त बाक़ी कहिड़ी वञी हिजरी थींदी। जी प्लस कयो त छा थींदो। ठीकु आहे, हाणे अक्सर मां ॿार जेके हिन में भुलिजंदा आहिनि त 1102 में पैदा थिया आहिनि वफ़ात करे त हिननि जी जेका पूरी मुकमल जेका आहे हिननि जी उमिरि हुई उहा 63 साल हुई। ठीकु आहे, जीअं अक्सर असां ॿुधंदा अचूं। ठीकु आहे, जेका स्टेट सुठी ॼाणाई वेंदी आहे त हीअ 63 सालनि में हिननि जी जेका आहे सो वफ़ात थिए थी। सही आहे, 1165। हाणे हिते कहिड़ी तारीख़ आहे 14 सफ़र, यानी कि हाणे मुहर्रम गुज़री वियो, हाणे सफ़र आहे त हिन सफ़र जे महीने में ठीकु आहे चलो पढ़ाए पई। ये जेका है ये 1100 ईस्वी हिजरी असांजी पूरा थी। ठीकु आहे, हाणे 14 सफ़र ते जॾहिं हुननि जी वफ़ात थींदी आहे उन ई ॾींहं ते छा थींदो आहे हिननि जो हर साल ते मेलो थींदो आहे उर्स मुबारक पाण हुनखे चवंदासीं। ठीकु आहे, हे आख़िर में पाण लिखियल बि आहे, हिते ई पूरो थी वियो। अच्छा, पाण जेको आहे सो किथे पैदा थिया आहिनि। अगुणे हैदराबाद में, ऐं उते हिकिड़ो मतिलबु जेको हीअं जो मटियारी आहे हींअर। ठीकु आहे, उते हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो छा आहे। जी हा, भयपुर में। ठीकु आहे, उते पैदा थिया आहिनि। संदन वालिद साहब जो नालो छा आहे। शाह हबीब। ऐं इन्हनि जे वालिद साहब जो नालो छा आहे अब्दुल कुदूस। शाह हबीब जे वालिद जो नालो छा आहे अब्दुल कुदूस। उहो हिननि जो थियो पढ़ ॾाॾो। ठीकु आहे, हाणे ईअं सम्झो त असांखे अक्सर माण्हू छा चवंदा आहिनि त हिन जे पढ़ ॾाॾे ऐं तड़ ॾाॾे में फ़र्क़ु कोन्हे। हाणे जेको पाण पढ़ो न शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो, हाणे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो छा आहे हिननि जो तड़ ॾाॾो, यानी कि हिननि जे ॾाॾे जो बि ॾाॾो, यानी कि अब्दुल कुदूस जो बि ॾाॾो। ठीकु आहे जी, हाणे ही आहे शाह हबीब जी वफ़ात खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ छा कयो, पंहिंजो कंहिंखे मस्किन में यानी कि रहाइश जो जेको आहे उहो किथे रहंदो हुयो। पहिरियां त मटियारीअ में रहंदो, पोइ हिन ही किथे रहियो ठीकु आहे, किथे मस्किन कहिड़ो बणायो बिटशा। जी अच्छा, के माण्हू चवनि था यानी कि का अहम रिवायत आहे त उहो चवनि था त शाह साईं उमी हो, यानी कि ला इल्म हो, यानी कि ला इल्म जो मतिलबु छा आहे उन्हनि का बि तालीम न पिराई हुई। कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त इहो सिर्फ़ु हिकिड़ी रवायत आहे। ठीकु आहे, हिन में केतिरी हक़ीक़त आहे उहा अॼुकल्ह जा माण्हू ॿुधाइनि था त जेका तहक़ीक़ती आहे त उहो चवंदा त ठीकु आहे रिवायत आहे त उन्हनि तालीम न हासिल कई, पर ईअं कोन्हे को उन्हनि ठीकु जेका आहे सुठी ख़ासी तालीम हासिल कई आहे। ठीकु आहे, अच्छा उन खां पोइ वरी छा आहे कहिड़ी तालीम उन्हनि हासिल कई आहे। चए थो यगानो आलिमो किन साहिबनि जी राय में खेसि इल्म लुदनी, यानी कि अलाह साईं जे तरफ़ां जेको इल्हाम थींदो आहे न, हीअ चवनि था त हीअ हिननि खे उहो इल्मु हासिल हुयो। अच्छा, पाण साहिब जिन वटि कहिड़ा टे किताब आहिनि जेके मौजूदु हूंदा हुआ।
कुरान शरीफ मुंशी मौलाना रूम ईसा अब्दुल करीम बलेरी वाला। जी बिल्कुलु ठीकु आहे। इहे टे किताब असां पहिरीं पढ़ी आया आहियूं। अच्छा, संदन शाइरीअ में जेको इशा जो रिसालो आहे तमामु अहम। इन में छा आहे सिंधी ॿोली सकाफ़त जो अज़ीम दस्तावेज़। ठीकु आहे। इन में फ़िक्र आहे, फ़नी आहे। फ़नी जो हिसाब छा मतिलबु हूंदो आहे त इन में जेका लिखत आहे उहा फ़न तमामु घणो मशहूरु आहे। उन में निरालो आहे। उन में तमामु घणी मां जेका आहे सो असां ॾिसंदासीं जॾहिं हुनखे पढ़िजे थो त हुन में रवानी आहे, हिकिड़ो तिर्ज़ आहे। ठीकु आहे। उहा असांखे हींअर जेका पढ़ंदासीं शाइरी उन में बि नज़र ईंदो। जी हिननि जेका शाइरी आहे इन्हनि में असांखे तमामु घणो छा मिलंदा आहिनि, फन सां फ़िक्र सां गॾु हुननि खे घणनि नालनि सां सॾियो वियो आहे। जीअं हुनखे अक़ीदत वीचार छा सॾियो वेंदो आहे शाह साहब खे? घोट। ठीकु आहे। भिटाई घोट। शाबाश। जी अच्छा। ऐं उन शाह साहिब जिन जो जेको उर्स मुबारक थींदो आहे उहो कॾहिं थींदो आहे? 14 सफ़र 11 सफ़र हिजरी ऐं 1752 ईस्वी जो वफ़ात थी। जी ऐं शाह साहिब जी में जेके आहिनि जेको बि सफ़र कयो आहे उहो कीअं कयो आहे? जी ऐं उनजी जेका बि मतिलबु जॾहिं हू घुमंदा फिरंदा हुआ पहिरें सफ़र कयऊं पिया त उन्हनि में हिननि छा ॾिठो, माण्हुनि जी रहणी करणी त तमामु घणो मुशाहिदो कयो ऐं उनखे पंहिंजी छा में रखियईं, उनखे पंहिंजी शाइरीअ में वाज़े करे ॿुधायईं। हाणे अचूं था शाइरीअ ते। अच्छा तव्हां नोटबुक वग़ैरह खई आहे? हाणे हिन जे हिकिड़े हिकिड़े अखर खे असां तमामु घणो गौर सां पहिरियां त हिते असांखे छाजी कहिड़ो सुर ॾिनल आहे? हाणे सुर सारंग हिकिड़ो शाह जे रिसाले जो हिकिड़ो सुर आहे। हुन में शाह जे रिसाले में टोटल 30 सुर आहिनि। कुझु हर रिसाले में जेतिरी तहक़ीक़ूं थियूं आहिनि तहक़ीक़नि जे हिसाब सां हिन में तमामु घणा सुर ॾिना विया आहिनि। ठीकु आहे। एडिशनल तव्हांजी इंफॉर्मेशन आहे पर जेका मञता तौरु चई वेंदी आहे उहो छा आहे 30 सुर ॾिनल आहिनि। ठीकु आहे। ऐं कुझु चवंदा 18 ॾिनल आहिनि, कुझु चवंदा 36 ॾिनल आहिनि, घटि में घटि 18, वधि में वधि 36 ऐं एवरेज चवंदा 30। ठीकु आहे। त असां छा ॾिनलसीं त असां वटि 30 सुर ॾिना आहिनि जंहिंमें असांजे सुर सारंग बि तमामु घणो मशहूरु आहे। अच्छा हाणे सुर सारंग छाजे करे मशहूरु आहे, कहिड़ी ख़ासियत आहे? जी बिल्कुलु शाबाश। सा रंग। ठीकु आहे। यानी के रंग सां भरियल। ठीकु आहे। यानी के मींहुं, सतरंगो मींहुं यादि। ठीकु आहे। इहो सॼो असांखे हिन सारंग में मिलंदो आहे। हाणे असां ॾिसूं था त हिते पहिरियां कीअं जेका आहे सो मंज़र निगारी कई वई आहे हिकिड़े शेर में। जेको ही शेर आहे हिनखे पहिरियां पढ़ण जी कोशिशि कयो। जी पढ़ो। पट्टी पियो समर संभाए बहू मनाए आसरो अलाम। जी आगमियो आहे। ठीकु आहे। आगमियो आहे लॻह बस लतीफ़ जे। ठीकु आहे। बुठो मींहुं वॾफड़ो कढो धण काहे, छन छॾे पट पओ समर संभाहे, विहो मल आहे आसरो अल्लाह मां। ठीकु आहे। हाणे आगमियो, आग पहिरियां हिकिड़ो हिनखे अलॻि कयो आग। ठीकु आहे। आगम माना मींहुं वसण खां पहिरीं हिकिड़ी घुट थींदी आहे न, घुट
उनखे चवंदा आहिनि ठीकु आहे। ककरनि जो गॾु थियणु, झुड़ थियणु या मींहं खां पहिरियां घुट थियणु। हिते आहे मींहं खां पहिरीं जो मंज़रु, अञा मींहुं आयो न आहे, सही आहे। छा साहिबु चए थो त ऐं हीउ जेको यो आहे न, यो माना थियो। छा साहिबु छा थो चवे हाणे? जी हाणे ॿुधायो। बस माना ॾिसणु, बस माना ॾिसणु। जी हाणे ॿुधायो आगमियो आहे। मतलब इलाही घुट थी वई आहे। जी लॻव बस, लॻव माना तमामु घणो, ठीकु आहे। जी घाटो। घाटो मींहुं रोज़ थे लकी सोचे मतलब चादर थोरो सही आहे। थोरो हिते ॾिसो मींहुं न, ही घुट जे नाले आहे, ठीकु आहे। हू ॾिसो घाटा। जी छा थो चवे? मींहं जो मंज़रु बयानु कंदे, यानी की मींहं खां पहिरीं जो मंज़रु बयानु कंदे छा थो चवे त छा चवंदा त आगमियो आहे। हू ॾिसो त ककर जेके आहिनि, घाटा ककर उहे थिया आहिनि ऐं उते छा पियो थिए, उनजे करे घुट थी वई आहे। मुठो मींहुं वॾकिड़ो। जी मींहुं छा आहे? जी हा ॾिसो त छा थो थिए, मुठो आहे वॾकिड़ो। जी कढो थण काहे। मतलब घणे त पाण खे सुनो कष्ट इलाही जे रात माल ला खाना। जी माल मता शाबाश। हां उन्हनि खे मतलब उतां कढो ऐं सही जगह ते मोकिलियो। बिल्कुलु ठीकु आहे। जी छन छॾे पट पओ। छन मतलब? छन माना हेठां जी ज़मीन। जीअं पाण अक्सर छा कंदा आहियूं, माल खे केॾां वठी वेंदा आहिनि, या त वठण में उहे हेठि जेका हूंदी आहे जॻह उते रखंदा आहिनि, या वरी जॻह जे हू हारी नारी हूंदा आहिनि त उहो छा कंदा आहिनि, तौर जिते बाग जिते मतिलबु हेठां जी ज़मीन हूंदी आहे उते हू चढ़णु वेंदा आहिनि। अक्सर पाण ॾिसंदा आहियूं त उन जे नाले चए थो छन छॾे पट पओ, यानी की हेठां जी ज़मीन छॾे मथे पट ते अचो। पट मथे, हा मथे अचो। जी समर, ही से समर वारो समर आहे माना, ठीकु आहे। जी समर संभाहे, संभाहे माना संभाले। हाणे ॿुधायो। शाबाश सही आहे। वीहो मल आहे, म माना न। हाणे ॿुधायो वीहो मल आहे। मतलब टेंशन न कयो। वीहो मल आहे आसरो अल्लाह मां। आसरो अल्लाह में। ठीकु आहे। मतिलबु त चवे थो त जेको उमेदु आहे, आसरो मतिलबु उमेदु, ठीकु आहे। जेका उमेदु आहे अलाह साईं मां, उन मां जेको आहे सो मायूस न थियो। उनखे उन मां छा न थियो, मायूस न थियो, या ईअं न चयो त बसि हाणे जेको आहे सो मींहुं वटि न उन अलाह साईं मां कॾहिं बि आसरो न लाहियो ऐं उन में ई उमेदु वापसि रखो। हाणे हिनखे तव्हां छा कीअं त सम्झाणी ॿुधाईंदो हिन शेर में? जी जी चादर थी बिछाई, सारंग मावतल आहे। और ये समझाने के चादर थी बिछाई चादर बिछाई से सोते मींहुं खां पहिरीं वारी मींहं वारे पहिरें मंज़र खे ॿुधाए थो। मींहं खां पहिरीं वारो मंज़र ॾिसी करे थो त मींहं खां पहिरीं वारी घुट लॻंदी आहे त ऐं मींहं जा वॾा प्लॉट किरंदा आहिनि त माण्हू पंहिंजो माल संभालंदा आहिनि ऐं हेठि ज़मीन खे छॾे मथे ज़मीन ॾांहुं वठी वेंदा आहिनि ऐं खाधे जो अशिया संभाले रखंदा आहिनि ऐं मायूस रखणु घुरिजे, अञा मां आसरो रखणु घुरिजे। शाबाश। ऐं हिनखे हाणे तव्हां कीअं ॿुधाईंदो? थोरो चेंज कंदासीं, थोरी त जेका आहे सो इम्प्रूवमेंट छा आहे, बहितरी छा आहे
त हिन शेर में शाह साहब जिन फरमाइनि था त घुट थी ही हू ॾिसो त घुट थी वई आहे ऐं ककर घाटा थी विया आहिनि, मींहुं तमामु घणो वसंदो, ठीकु आहे, ऐं मींहुं तमामु घणो वसंदो ऐं तव्हां पंहिंजा जेके धण आहिनि, जेको माल मताओ आहे उहो हेठे पट खां मथे पट ते वठी अचो ऐं उते जेको बि तव्हां वटि सारो सामान आहे खाइण पीअण जो, जेको बि सामान तव्हांजी ज़रूरत जो आहे उहो खणी हलो ऐं अलाह साईं मां को बि आसरो न लाहियो, हमेशह उमेद रखो, ठीकु आहे। हिकिड़ी तलक़ीन आहे शाह साहब जिन जी। अच्छा, उन खां पोइ छा आहे? या अल्लाह मुंहिंजी बस लतीफ़ कए कलर जे पालूत थी कचिन जलिया पा वाहिद वॾाई कया मथे विशंगार सांगे वरसिया साह आब उंगिदो। जी, आगम कया अल्लाह मतलब घुट अल्लाह ताला कई आहे। हाणे ही जेको आगम आहे इहो मींहुं आहे, ठीकु आहे। हाणे हिते आगम जी माना चेंज थी वई, लॻ बस लतीफ़ चए, ठीकु आहे, घाटा ककर आहिनि, ठीकु आहे जी। पलर जे पालोट सी, पलर माना पलर मतलब हम ॿुधाएंगे मींहं जो पाणी, ठीकु आहे। हाणे पाणी त समुंड जो बि थींदो आहे, पाणी दरियानि जो बि थींदो आहे, पाणी असांजे घरनि में मौजूदु आहे जेको जर जो पाणी चवराइबो आहे, पर असां छा था चवंदासीं, पलर माना मींहं जो पाणी। पलर जे पालोट सी, पालोट माना ॿीहर वसण या जमा थियण, ठीकु। पलर जे पालोट सी पटन झलिया पाह, पट यानी कि बया ख़ाली मैदान, ठीकु आहे जी, ज़मीन, ठीकु आहे। ऐं पाह छा हूंदा आहिनि? पाह गाह हूंदा आहिनि, फसल जो नालो आहे, ठीकु आहे, गाह जो नालो आहे जी। पटन जी पालोट सी जी, मतलब जेके ज़मीन उहे उन्हनि में गाह थियण शुरू थिया आहिनि, ठीकु आहे जी। वाहिद वॾाई किया मतलब अल्लाह ताला जो रहम आहे, रहमत आहे। वॾाई कया मथे गसन गाह, इन करे गाह वजन था। वॾाई माना घणो, ठीकु आहे। हिते वॾाई जी माना छा आहे? घणो। वाहिद वॾाई किया यानी कि अल्लाह साईं जेके आहिनि, वाहिद अल्लाह साईं जो हिकिड़ो सिफ़ती नालो आहे, ठीकु आहे। वाहिद वॾाई किया अल्लाह साईं जेके आहिनि सो इहे तमामु घणा मथे गसन गाह, गाह जेके गस आहिनि, रस्ता आहिनि, ठीकु आहे, इन्हनि मथे तमामु घणा गाह ॾिना आहिनि। सांगिन वरिया साह, मतलब सांगिन का मतलब जो माण्हू ॾिना विया, शाबाश, त उन्हनि खे मतलब ख़ुशी थी, ठीकु आहे, बिल्कुलु। उठन आब आगूंदरो, हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे गूंदर, ठीकु आहे, गूंदर माना गम, ठीकु आहे। हाणे हिते अ जियो, अ माना न, माना न, त हाणे छा थींदो? उठन आब आगूंदरो, त हाणे उहे छा थी विया उन्हनि खे जी, जेके हुआ उहे तमामु ख़ुशि त थी विया ऐं उठन आब आगूंदरो, हुननि खे जेको आहे सो हाणे सभु गम लही विया, ठीकु आहे। पाणीअ जे करे, आब माना पाणी थी विया, हुननि जी पाणी जॾहिं मींहुं वठो त छा थी वियो, हुननि जा सभु गम लही विया, हू जेको आहिनि सो बेगम थी विया। हाणे हिननि जी सम्झाणी कीअं ॿुधाईंदो? अल्लाह ताला वसाए थो ऐं मींहं जो पाणी जमा थिए थो ज़मीन में गाह पोखिजे थो। अल्लाह ताला गाह पोखियो आहे ऐं उन जी वजह सां ई गाह पोखिजे थो। माण्हू तमामु ख़ुशि थियनि था ऐं
उठे परेशानी खां उठे पानी की वजह सां परेशानी ख़तम ॾिसे। अच्छा ही उठ कोन्हे, तव्हां जेको उठनि न उहो सम्झो ही उहो उठ कोन्हे जेको तव्हां कंहिं जानवर जे नाले में ही मतिलबु लही वियो। उठ माना हिते उठनि मतिलबु लही विया, जेके बि ग़म हुआ उहे सही विया। हा ही उहे आहे माना थी विया, उठनि थी विया, लही विया, लथुनि ही लफ़्ज़ निकितल आहे लथनि मां, ठीकु आहे जी। हाणे छा थो चए हिन जी सम्झाणी खे थोरो हीअं ॾिसी अचिजो छो त हूअं तव्हां सही ॿुधायो काफ़ी, पोइ थोरी चेंजिस तव्हांखे ॼाण चयो त चवे थो त आगम कया अलाह लॻ बसि लतीफ़ चयो। लतीफ़ साहिब जिन चवनि था त ही जेके बि ककर आहिनि मंज़र पेश करनि पिया न, त ही जेके बि ककर आहिनि तमामु घणा आहिनि। इन्हनि जी जेका मींहं जी जेका पालोट थींदी यानी की ॿीहर हिन जा जेके मींहं वसनि था उन्हनि बार बार मींहं जे वसण जे करे हिते जेके पटनि में जेके आहिनि सो गाह पची विया आहिनि ऐं जेके वाहिद वॾाई कया यानी की अलाह साईं तमामु घणा असां ते जेका आहे सो महिरबानी कई आहे, तमामु घणाई जेका आहे सो गसनि ते गाहनि जी थी वई आहे। ऐं सांगिन वरिया साह छॾिजो मतिलबु छा जेके बि हिते जा सांगी आहिनि माण्हू आहिनि उहे तमामु घणा ख़ुशि थिया छो त उन्हनि जा जेके बि मींहं वसण सां उन्हनि जा जेके बि ग़म हुआ उहे सभु लही विया। ठीकु आहे। अच्छा हिते असां वटि छा आहे मींहं जे पवण खां पोइ जी मंज़र निगारी हाणे वधीक पढ़ंदासीं जी। हाणे हिन जो ज़मीन ते मींहं पवण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो जी पढ़ो। संसार को प्यारी पत्नी से बिसना अनुसार अबादी सितार लाता बिरतु एहसान बर वठा थर वठा, ठीक है। बर वठा थर वठा वठी कच्छ किनार पोयाड़ीअ पटन ते ॾिस नायाऊं नार सबा जे सतार लाथा दुर्त देह तां। बर वठा यानी के जेके खुश्क ज़मीनूं हुयूं, थर वठा यानी के वारी, ठीक आहे। खुश्क ज़मीन ते ऐं वारियासी ज़मीन ते छा थियो ऐं जेका ही कच्छ वारो इलाइक़ो आहे इन जे किनारनि ते छा थियो आहे मींहुं वठो आहे। पोयाड़ीअ पटनि ते, ठीकु आहे, जेके बि किनारा हुआ उन्हनि जी जेके बि पोयाड़ी हुई उन्हनि ते छा आहे मींहुं वठो आहे। ॾिस हिते छा थो करे कंहिं सां मुखातिब करे चए थो ॾिस नायाऊं नार जेतिरो मींहुं वसियो आहे त उन सां छा थी आहे आबशार ठही पियो आहे। आबशार मथां खां मींहुं ईंदो आहे उनखे चइबो आहे ऐं नार यानी की हेठियां ज़मीन ते जेका वहकिरो थींदो आहे न पाणीअ जो उनखे थो चए। छो त ॾिस केतिरो मींहुं वठो आहे जो छा थी वियो आहे पोयाड़ीअ पटनि ते ॾिस नायाऊं नार यानी की ईअं पियो लॻे ॼण जेका नार आहिनि उहे पिया वहनि यानी की नदियूं जीअं वहंदियूं आहिनि उहे जेके नाल वहंदा आहिनि उहे। सबा जे सतार छा आहे सतार, सतार अलाह साईं जो उहो नालो आहे सिफ़ती जंहिंजी माना आहे ऐब ढकींदड़। सबा जे सतार यानी की हुन रहम कयो आहे हुन जेको आहे असांजा ऐब लिकाया आहिनि लाथा दुर्त ॾेह तां। दुर्त यानी के ॾुखिया ॾींहं, ठीकु आहे जी हा ॾुखिया ॾेह ॾुखिया या ॾुकार, ठीकु आहे। दुर्त ॾेह तां, ॾेह माना मुल्क तां, ठीकु आहे जी हा ॾेह तां। सबा जे सतार लाथा दुर्त ॾेह तां यानी की असांखे हुन जेको ऐब ढकींदड़ आहे उन असांजे ॾुकार या असांजी तकलीफ़ुनि खे हिन ॾेह तां यानी की हिन मुल्क तां लाथो आहे, हिन तकलीफ़ुनि खे दूर कयो आहे जी। कच्छ, कच्छ जेको आहे बलूचिस्तान जो इलाइक़ो आहे। हाणे हिन जी सम्झाणी ॿुधायो।
अक्सर मुसाफ़िर के बचाने अचण खां पोइ वारी मंज़िल खे बयानु कंदे फरमाए थो त ख़ुश्क ज़मीनूं ऐं कष्ट वारा ख़ुश्क ज़मीनूं ऐं कष्ट वारा किनारा आबाद थी विया आहिनि। ॾिस ॼण त मेंहं थी लहे। इहे सभु अलाह ताला असांजे मुल्क सां ॾिसण जी लाचा आहिनि। जी ऐं पोयाणी माना शाम जो, ठीकु आहे। पोयाणी माना शाम जो या पोयूं पहर, शाम, ठीकु आहे। पोयाणीअ पटनि ते ॾिस नायां नार। हाणे ॾिस शाम महिल इहो जेको आहे सो ईअं थो लॻे त को नार वही रहियो आहे। माना हिकिड़ो ॾिसो केॾो ख़ूबसूरत मंज़र आहे। त अलाह से हिन तरफ़ां उहो ईअं ॿुधाए थो त एॾो मींहुं वठो आहे, ठीकु आहे, जो हिन शाम वक़्त में शाम जे हिन पहर में ईअं पियो लॻे त को नार वहे पियो ऐं उते ऐं उनखे तूं ॾिस, ठीकु आहे। जी हाणे अचूं था असांजे जंहिंमें जी सारंग खे सारी मशहूर ज़मीन और एडियूं अबर आसरे तारा तनवीर पखियों के समुद्र में नहीं सिद्ध निहारे कलर पानी मुस्तसिंगार सुखतिए। जी सारंग खे सारीन माण्हू मिर्ग मेहूं अड़ियूं अबर आसरे ताड़ा तंवारीन सिपूं जे समुंड में नए सिज निहारीन पलुर प्यारीन त संघारन सुख थिए। जी त हिते छाजी तव्हांखे लॻे त छाजी मंज़र निगारी कई वई आहे? मींहं जी जेका आस जेका यादि आहे उहो के अच्छा हिकिड़ो मिंट वरी जेको आहे जी हाणे हिन में छाजो ज़िक्र हूंदो? हिन में असांखे पखियुनि जो ज़िक्र मिलंदो, ठीकु आहे। त उहे उनखे कीअं यादि था कनि, समुंड जी कुझु जानदारनि जो ऐं मथां पखियुनि जो। जी ॿुधायो हाणे सारंग खे सारीन माण्हू, ठीकु आहे। हिते जो मक़सदु छा हूंदो? माण्हू। मिर्ग जी मिर्ग छा आहे? पखी। जी हा इहो पखी जो नालो। ऐं ॿियो छा आहे? मेहू, ठीकु आहे। त मेहू ऐं ऑलरेडी ख़बर जानवर जो नालो आहे। सारंग खे सारीन माण्हू मिर्ग मेहू, यानी कि इन में सारंग जी यानी कि इन सावण, ठीकु आहे। सावण खे केरु सारे पियो? इन मींहं खे केरु सारे पियो? सभु जानदार माण्हू, उन्हनि में माण्हू पखी ऐं मींहं सभु उनखे सारीनि पिया। अड़ियूं अबर आसरे ताड़ा तंवारीन। अड़ियूं मतलब ठीक है ना, आड़ी भी चवंदा आहिनि वेठा आहिनि। अड़ियूं मतलब पखी जो नालो, ठीकु आहे। अबर आसरे, अबर मना अबर मना मींह। ठीकु आहे जी। ही हिकिड़ो अड़ियूं जेका आहे हिकिड़ो ढंढ जो जेको आहे पखी आहे। अबर मना मींह यानी कि सारंग बरसाति। आसरे ही जेके अड़ियूं बि आहिनि ढंढ जो जेको पखी आहे इहो बि छाजे आसरे आहे? मींहं जे आसरे। ताड़ा तंवारीन, ताड़ा तंवारीन जो मतिलबु आहे त ताड़ा बि हिकिड़ो पखीअ जो नालो आहे जेको छा थो चवे त यादि पियो करे मींहं खे। हाणे केरु केरु कहिड़नि पखियुनि जा नाला आया आहिनि? मिर्ग, अड़ियूं ऐं ताड़ा, ठीकु आहे। ताड़ा इहे पखियुनि जा नाला आहिनि। हाणे चए थो सिपूं जे समुंड में नए सिज निहारीन। हाणे सिपूं छा हूंदियूं आहिनि? समुंड में जी बिल्कुलु शाबाश। जेके सिपूं हूंदी आहे जेका अक्सर माण्हू इनखे मुशाबियत ॾींदा आहिनि क़ीमती मोतीअ सां, ठीकु आहे। सिप छा हूंदी आहे? सिप
तमामु घणी उन पाणीअ में मौजूदु हूंदी आहे, दरिया हुजे समुंड हुन में तमामु घणे तराहे हिसे में मौजूदु हूंदी आहे। ऐं जॾहिं हुनखे ख़बर पवंदी आहे त हाणे मींहुं वसण वारो आहे त हू उनजो पाणी त न पीअंदी आहे, ठीकु आहे, जेको असांखे हुतां मिलंदो आहे। पर हीअ ज़मीन जे पाणीअ जे मथाछरे ते ईंदी आहे। जॾहिं मींहुं पवंदो आहे उन मींहं जो हिकु फुड़ो जॾहिं हूअ पंहिंजे जिस्म में दाख़िल करे थी त उहो मींहुं जेको आहे उहो मोतीअ जो जी शिकिल इख्तियार कंदो आहे, ठीकु आहे, यानी की सिप में पियल मोती उहो मींहुं हूंदो आहे। चए थो त सिपूं जे समुंड में नए सिज निहारीन, जॾहिं सिपूं ईंदियूं आहिनि ऐं उहे छा कंदियूं आहिनि, उहे ॾिसंदियूं आहिनि त हाणे मींहुं वसण वारो आहे त उहो उनखे उन समुंड जे मथां हिसे ते ईंदियूं आहिनि ऐं उनखे नए सिज खे अची ॾिसंदियूं आहिनि, ठीकु आहे जी। पलर प्यारीन, पलर माना जी, पलर प्यारीन जी, त संघारन सुख थिए, ठीकु आहे। जेके बि उते जा माण्हू झांगी वग़ैरह आहिनि उन्हनि खे छा थिए त मींहुं वसा त हिते जेके बि माण्हू आहिनि, जेके बि शयूं आहिनि, जेके बि जानदार आहिनि, उहे सभु छा थियनि, ख़ुशि थियनि, ठीकु आहे। जेके बि जी हा, जेके बि ॾुख आयल आहिनि उहे सभु ख़ुशि थियनि ऐं सुख जो साह खणनि, ठीकु आहे। जीअं हाणे सम्झाणी कीअं चवंदा हो, हिन बंद में अब्दुल लतीफ़ शिकाई फरमाए थो त सारनि जी केत हर को सारे थो मारू मिर्गनी आड़ियूं उभर आड़ियूं बि मींहं खे यादि करे थो ऐं आड़ियूं ऐं तारा बि मींहं खे तमामु घणो यादि करण सां सिपियूं जॾहिं मींहुं वसंदो आहे त मथां सिरे अची पाणी खे ऐं नए सिज खे ॾिसंदियूं आहिनि ऐं मींहुं वसण सां तमामु मख़लूक़ात खे सुख मिलंदो आहे। शाबाश। ऐं ताड़ा तमारीन यानी दुआ कनि, ठीकु आहे। ताड़ा तमारीन माना दुआ कनि या सॾीन, ठीकु आहे। तमारण माना सॾण, ठीकु आहे जी। अच्छा हाणे अचो जी, हिकिड़ो मिंट जी। पासे जोक ॾींदा पाव पकीन खे मंझिया मींहुं मोक लत प्यारे लोक आगम कयम अखियुनि थी जी। सॼण सावण मींहुं जीअं, हाणे हिते छाजी मंज़र निगारी कई वई आहे, मींहं सां मोहबत जी, बिल्कुलु, मतिलबु कंहिं दूर वेठल शख़्स जी, कंहिं पंहिंजी जेको आहे सो वालदेन बि थी सघनि था, का बि शख़्सियत उन्हनि जी, ठीकु आहे। चए थो त सॼण सावण मींहुं जीअं, ठीकु आहे। पहिरीं जेको आहे उहो छा आहे, उहो मींहं वांगुरु आहे। कहिड़े मींहं वांगुरु, सावण जे मींहं वांगुरु आहे, ठीकु आहे जी। इन शेर में अब्दुल लतीफ़ जेका आहे कि माण्हू खे मींहं सां भेट कंदे छो त माण्हू बि मींहं वांगुरु हूंदा आहिनि ऐं मंज़िल अचणु वक़्तु पंहिंजी मंज़िल ॾांहुं आवाज़ ॾींदा आहिनि, सभु साफ़ थी वेंदो आहे, इंसान जी रूहानी दिलि साफ़ थी वेंदी आहे मींहुं वसण सबबु। ऐं जेको साफ़ पाणी आहे उहो पीअण मिलंदो आहे ऐं मींहुं वसंदो आहे त ॼण अखियुनि खे सुकून मिलंदो आहे। शाबाश, सही है, ठीक है जी जी जी। शाह साईं जी शाइरीअ जूं कहिड़ियूं खूबियूं आहिनि? शाह साईं जे शाइरी में तमामु घणियूं खूबियूं आहिनि।
ॼण त लुगत सम्झ वारी आहे ऐं पढ़ियल सभई सम्झी सघनि था ऐं ख़यालात तमामु भला आहिनि। हेठि तमामु सुठी कला आहे। शाबाश। इन्हनि जी शाइरीअ में रवानी आहे, सुहिणी लुगत इस्तेमालु थियल आहे, इल्म सनाया ऐं इल्म बदी जो इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे, जीअं तव्हां ॿुधायो उहो सिंपल लफ़्ज़ में आहे, उहो काफ़ी सुठो आहे। तव्हां ईअं लिखी सघो था। ठीकु आहे, तव्हांजा लफ़्ज़ जेके पंहिंजा आहिनि उहे बि लिखी सघो था। अच्छा, शाह साईं जे संघारनि मां छा मुराद आहे? संघार मतिलबु तमामु माण्हू मां जी इहो ॿुधाइण त माण्हू न न तव्हांखे जेको सम्झ में आयो सिर्फ़ु तव्हां उहो ॿुधायो। शाह साईं संघारनि मां मुराद आहे त माण्हू हीअं वांगुरु हूंदा आहिनि, असां सां तमामु ख़ुशि थींदा आहिनि, संदनि रूह खे सुकून मिलंदो आहे ऐं उन्हीअ वजह सां अलाह जो तमामु शुक्र अदा कंदा आहिनि ऐं संदनि आख़िर उमेद सभु अलाह मां ईंदो आहे। ठीकु आहे, त हिननि में छा थो थिए, संघारनि मां मुराद उते जा रहाकू, उते जी अवाम। ठीकु आहे जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटई जे सारंग जे बेतनि में कहिड़ो पैगाम ॾिनल आहे? सारंग जे बेतनि में पैगाम ॾिनल आहे त असांखे कॾहिं बि अलाह मां आसिरो न लाहिणु घुरिजे। अलाह असां सां गॾु आहे। मींहुं हुन वसायो, रहम हुन कयो, मींहुं हुन वसायो आहे त हू पाणी सही थींदो। यानी कि शाह अब्दुल लतीफ़ भिटई सारंग में मींहं जो ज़िक्र कयो आहे ऐं मींहं खे असांजे रूहानी ऐं खे सुकून बख़्शियो आहे ऐं उनखे ई मिसाल बणाए ऐं इहो ॿुधायो आहे त मन खे बि अंदरि रखणु साफ़ु रखिजे, यानी कि असांखे पंहिंजो विवेक बि साफ़ु रखिणो पवंदो, यानी कि अंदरि असांजो साफ़ु हूंदो त असां सभिनी शयुनि खे हिकु सुठे नमूने सां परखे सघूं था। हिन में सारंग में तमामु घणो मींहं जी मंज़र निगारी ऐं मींहं वसण जी मंज़र निगारी ॾेखारी वई आहे। ठीकु आहे। अच्छा, शाह अब्दुल लतीफ़ भिटई सारंग जे बेतनि में मींहं जी मंज़र निगारी कीअं कई आहे? शाह अब्दुल लतीफ़ भिटई सारंग जे बेतनि में मींहं जी तमामु सुठी मंज़र निगारी कई आहे। पहिरीं मींहं वसण जा आसार ॿुधाया विया आहिनि, पोइ मींहं जा कारण ऐं पोइ मींहं वसण जो मंज़र, मींहं खां पोइ वसण वारे माण्हुनि जी ख़ुशी जो बयानु ऐं उन्हनि में पखियुनि, जानवरनि यानी कि ख़ुशी ऐं सिपियुनि जो बि ज़िक्र कयो आहे ऐं सिपियुनि जो ज़िक्र कयो आहे। जी, हाणे आहे असां वटि तजनीस हरफ़ी। ठीकु आहे जी। हरफ़ी मतिलबु अखर। ठीकु आहे, लफ़्ज़ हर्फ़ जी माना छा आहे? अखर। त छा थो चवे त तजनीस हरफ़ी छा हूंदा आहिनि? जॾहिं असां को मुंड वारो साॻियनि अखरनि वारो लफ़्ज़ अखर इस्तेमालु कयूं, जीअं त चयो त कन कट कापड़ कापड़ी सनोट या कन चीर। ठीकु आहे, त हिन में जेको पहिरियों अखर आहे उहो छा आहे? जी हर वर्ड जो पहिरियों अखर सेम लफ़्ज़ सेम हूंदो। जी हा, अखर साॻियो हूंदो त उहो छा चवराइबो? तजनीस हरफ़ी। तजनीस हरफ़ी। ठीकु आहे, तजनीस जो इल्मु बि चवंदा आहिनि। हाणे हिन में कहिड़ा कहिड़ा अखर आहिनि जेके साॻिया आहिनि? हाणे हिन में कहिड़ो अखर साॻियो आहे?
कन कट कापट कापड़ी कनोटिया कंचीर। अच्छा हाणे असां ॾिसूं था त हिन में काफ़ सां जेको अखर आहे उहो तजनीस हुर्फी आहे। ठीकु आहे न। हाणे चवे थो त तव्हां हिन में वञो। ठीकु आहे जी। इन सिर्फ़ हिकिड़े अखर खे चइबो या न पूरो जेको जुमिलो हुनखे चइबो अथई? हिकिड़े अखर जेके हिन में इस्तेमालु थियल अखर हूंदा न उहे छा चवराइबा? उहे हुर्फ़े तजनीस चवराइबा, जेको पहिरियों अखर हूंदो। ठीकु आहे। ऐं हिकु जहिड़ो अखर आहे हिकु त जी। तजनीस में जेको आहे सो पाण वटि मिस्री शाप तमामु घणो मशहूरु अथव। ठीकु आहे। अच्छा हाणे असां पंहिंजे बेत ते वापसि वेंदासीं ऐं उते छा कंदासीं? तजनीस हुर्फ़ी जूं सिटूं ॻोल्हींदासीं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। ठीकु आहे। जी हाणे छा आहे? हाणे हिन में हुर्फ़े तजनीस ॻोल्हियो। हा भले कीअं हिते ॾिसो आहे न। भले हाणे हिते ई ॾिसो आहे आगमियो आहे। ठीकु आहे। हाणे ॿई अखर छा सां शुरू थिया आहिनि? अलिफ मद आ सां। त इहे छा आहिनि असां वटि? तजनीस हुर्फ़ी। हाणे हितां पढ़ो किथे तव्हांखे ॾिसण में अचे थो? जी हा इहो छा आहे? तजनीस हुर्फ़ी। जी ही छा आहे? संभाले जी कलर जे पालू जी हाणे ॿुधायो। सारंग खे सारी। सारंग खे सारियुनि। अच्छा हिन शेर में ॿुधायो पहिरियों। कलर जे पालोटसी पटन झलिया पाह। ठीकु आहे। ही पेश आहे हिते। अच्छा वाहिद वॾाई कई। सही आहे। वाहिद वॾाई थी वियो। ऐं सांगिन वरिया साह उठन अब अगूंदरो। ठीकु आहे। उठन अब अगूंदरो। ठीकु आहे। सांगिन वरिया साह जी। ये छा है? हुर्फ़े तजनीस। जी कुछ किनारे। शाबाश सही आहे। पुनियाड़ी पटन छा आहे? हिन में पे जेको आहे सो उहो हर्फ़े तजनीस आहे। ऐं नायाऊं नार में नून। जी जी सबा हिन में सीन। जी रुत दे ता हिन में पे। हरियो अभर आसरो। इन अलिफ जी समूह इन में सीन। कलर पाई इन में पे। सांगन सुख सीन। शाबाश। ठीकु आहे। इहे छा हुयूं? हुर्फ़े तजनीस। इन खां पोइ ॿिया बेत आहिनि। हिकिड़ो ॿियो बेत आहे इन में तव्हां ॻोल्हे ॿुधायो आख़िरी। जी सावण इन में सीन। ज़ेर के पासे झोक इन में जीन। इन में पे। मंजामी मोक इन में मीन।
लिस्ट पिया आया लोक इन में लाम आगम कयो अखि नसीब जी। हाँ जेको आहे सो शाह साहब जा कुछ ॿिया बेत शाह जे रिसाले मां चूंड करे लिखो तो भी ॿ शेर ॿुधायो। अवल अल्लाह आला आलिम जो दही कादिर पंहिंजी कुदरत थी काहिम आहे करीम तो सारा सचो ॾेही करे पाण बस एतिरो थो चऊं। हिकिड़ो ॿियो शेर ॿुधायो। हिकिड़ो ॿियो इन सभ खां अलावा घोर सुमरा सॼी मुर्गी सवार पास दादानी दे जे मंजा वलीर वास मियाई प्यास जे वली मड़ मलीर दे। वाह ये मतलब तो मां के भाई ने शाबाश वाह ठीक है चलो हाणे ये लेसन जो पूरो हाणे असां पढ़ंदासीं हिन बारे में छो त जेको माण्हू जे शइ सां वाबस्ता हूंदा आहिनि न उन्हनि खे उन्हनि जी वधीक ख़बर हूंदी आहे। हाणे जेके सुघड़ आहिनि न उन्हनि खे असां खां वधीक शयुनि जी ख़बर हूंदी ठीकु है। अच्छा हाणे अचूं था मियां सरफराज़ कल्होड़ो ठीकु है जी। हाणे इन जो नालो पहिरियां तव्हां किथे ॿुधो आहे? कास्ट बुधी रखो कलोड़ा त कलोड़ो अच्छा भला करो अच्छा कलोड़नि छा कयो आहे कहिड़ो कहिड़ो कारनामो कयो? इन ज़माने में सिंधी में मतलब ॾाढो आयो छा आयो ऐं इन्हनि जे दौर खे कहिड़ो दौर सॾिबो आहे अवाइली तामीरी या सुनहरी? सुनहरी दौर शाबाश। ऐं उहो शाह जे रिसाले जे करे पाण ॿुधो आहे ठीकु आहे। हाणे शाह साईं खे पढ़ियो आहे त इन खां पोइ मियां सरफराज़ कल्होड़ो अच्छा हिन जी दरगाह हीअ जेका तव्हां ॾिसो था इहा किथे आहे? अच्छा इहो हिकिड़ो मिंट